गडाब जे गगर फाटक वारे इलाइक़े में अवामी तहरीक पारां शहीद फाज़िल राहू जी वरसी जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है मंजूर सोलंकी। मलीर जे गगर फाटक वारे इलाइक़े में शहीद फाज़िल राहू जी 34वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें मलीर समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारकुननि वगड़े अंग में शिरकत कई। वरसी तक़रीब में अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवाननि इक़बाल जरवार, मरियम गोपांग, प्रे सूमरो, रुस्तम मीरानी, अयूब उनड़, ज़ुबैर नूनारी, यास्मीन चांडियो, अमर मक्सी, सत्तार गोपांग, अली मोहम्मद कलमती ऐं ॿियनि फाज़िल राहू जी ज़िंदगी ऐं सियासी जदोजहद ते नज़र विधी। इन मौक़े ते तक़रीब में शरीक सुगड़नि मज़ामती शेर पढ़िया ऐं लुत्फ़ मीरानी गीत गाया। तक़रीब में शरीक सियासी कारकुननि ऐं अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त फाज़िल राहू हिकु तारीख़ आहे, तारीख़ कॾहिं मरंदी न आहे। ऐं जेकॾहिं असां सिंधी अञा बि थोरा सुजाॻ आहियूं त असां उथूं ऐं जदोजहद कयूं ऐं पंहिंजा माग मकान वराए वठूं। असां जेके सिंधी आहियूं अॼुकल्ह माना मां जीअं हाणे पहिरियां बि तक़रीर में 2 लफ़्ज़ ॻाल्हाया त असां वरसियूं त कयूं था, ठीकु आहे, ॾिहाड़ा त मल्हाईंदा, सुठी ॻाल्हि आहे, छो त जेसिताईं असां ॾिहाड़ा न मल्हाईंदासीं, वरसियूं न मल्हाईंदासीं या सालगिराहूं न मल्हाईंदासीं त उन्हनि खे यादि कीअं कयो वेंदो। पर ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु यादि करण जी हद ताईं न रखियो वञे न, उन ते उन्हनि जेके जदोजहद कई, जेके कुर्बानियूं ॾिनऊं, उन्हनि ते असां अमल पिया केतिरो आहियूं। पाण ख़ुशनसीब आहियूं जो पाण खे अहिड़ा अनमोल जेके हीरा मिलिया, अहिड़ा किरदार मिलिया जिन जे ॾिसियल वाट ते पाण हलूं था, पंहिंजे जेका अवामी जदोजहद आहे उनखे पाण जारी रखंदा अचूं। पर उहे माण्हू अमर थियनि था जेके पंहिंजो किरदार छॾे वञनि था। फाज़िल साहब उन्हनि माण्हुनि मां आहे जेके पंहिंजे किरदार जे करे अॼु बि ज़िंदा जावेद आहिनि, जिन जी ॾसियल वाट ते पाण हलूं था, जिन खे यादि करियूं था। पंहिंजी क़ौम जे माण्हुनि खे अॼु फाज़िल साहब जी 34वीं वरसी ते इहो पैगाम ॾियां थी, जीअं लतीफ़ असांजी सिंधी आवाम खे पैगाम ॾिनो त तती थधी कान्हे वेल वेहण जी, मता थिए ऊंदा त पेर न लही पिरी जो। सो हिन वक़्तु सिंध जूं हालतूं तमामु घणियूं ख़राबु आहिनि। सिंध जा वसीला लुटिजी फुरिजी चुका आहिनि ऐं कराची जहिड़े वॾे शहर में जेको इंडस्ट्रियल एरिया आहे, जिते लखनि जे तइदाद में जेको सो कंपनियूं आहिनि ऐं जेको सो ज़ोन आहिनि, पर उन्हनि में सिंधी माण्हुनि खे रोज़गार नथो मिले ऐं अॼु बि सिंध जो हारी पीड़ियल आहे, बुखूं कटण ते मजबूर आहे। उहा अज़ीम धरती आहे जंहिं इलाही सारा खोड़ सारा क़ौमी हीरा, बेशबा हीरा माण्हू पैदा कया। उन्हनि में शहीद मोहम्मद फाज़िल राहू उहो बि हिकु हो। शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू खे यादि करण जो अॼु ॾींहुं हो ऐं उनजी वरसी मल्हाइण जो अॼु ॾींहुं हो। सिंधी क़ौम उहा अज़ीम क़ौम आहे, उहे क़ौमूं ज़िंदा हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश कंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी ॾसियल वाट ते हलंदियूं रहंदियूं आहिनि। फाज़िल साहब ते जॾहिं हिकिड़ो पलीर साहब जहिड़ो माण्हू चवे थो त फाज़िल ताबीर हो उन्हनि ख़्वाबनि जी, जेका हर माण्हू, हर ज़रूरतमंद आस माण्हू रखी वेंदो आहे, उन जी ताबीर हो ऐं उन्हनि तमन्नाउनि जो हू जेको सो रोशन मिसाल हो। जेके ग़रीब माण्हू, मिसकीन, अबोझ खयूं वेठा हूंदा, पंहिंजे दिलि में हिकु आस खणी जीअंदा आहिनि, उन्हनि जे तमन्नाउनि जी उमेदु हुयो, आख़िरी उमेदु। अॻवाननि चयो त शहीद फाज़िल राहू सिंध जे बुनियादी हक़नि लाइ रणनि, मैदाननि, जंगनि, जबलनि में बि अवामी जदोजहद कंदे सिंध दुश्मननि जी साज़िश जे वर चढ़ी कंध कपाए अमर थी वियो। शहीद सियासी वाट नज़रियाती हुई ऐं न पंहिंजे नज़रे तां हिकु लंबो बि पेर पोइते न पातो। अॼु शहीद फाज़िल राहू जी खोट शिदत सां महसूस थी रही आहे। सिंध वागुनि जे वात में आहे, हारी मज़दूर बुनियादी हक़नि ऐं सहूलियतुनि खां महरूम आहिनि। संदन ख़ानदान रस्तनि ते एहतिजाज करे धरणा हणी रहिया आहिनि, जिन जी बाइज़त कामयाबी रोज़गार जी बहाली लाइ शहीद फाज़िल जहिड़ी सख़्त ईज़ाईंदड़ ऐं ॾुखे वरनि वकड़नि वारी जदोजहद जी घुर्ज आहे। असांखे शहीद फाज़िल जहिड़े अज़ीम कारकुन जी अज़मत जुरत मां सिखण ऐं रिथाबंदी करणु घुर्जे, जंहिंसां ई कामयाबी ज़रूरु मिलंदी। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंजूर सोलंकी।